नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मुंबई में खबर ॾींदा हलूं त बरसगीर जे माण्हुनि ते नाले वारी केतिराई गीत ॻाइण वारी भारतीय गुलूकार 88 सालनि जी आशा भोसले इंकशाफ कयो आहे त इहे पंहिंजा गीत न आहे ॿुधंदी ज़िंदगी जे 89 साल में दाख़िल थींदड़ गुलूकार हिकु इंटरव्यू में मौजूदा दौर जे मौसीक़ी ऐं गीतनि ते तअजुब जो इज़हार कयो ऐं चयो त हाणे गीत जो दौर ख़त्म थी चुको आहे। आशा भोसले ॿुधायो त अॼोके दौर में टीवी चैनल कमाइण जे लाइ गुलूकारनि खां अदाकारी ऐं डांस कराइनि था। न चयो त जदीद मौसीक़ी ऐं गीतनि ते तअजुब जो इज़हार कंदे चयो त हिकु गुलूकार जो कमु रुगो गुनगुनाइण आहे, रक़्स करण, नंढा कपिड़ा पहिरे परफॉर्मेंस करण अदाकारनि जो कमु आहे। आशा भोसले ॿुधायो त इहा नए दौर जा गीत न आहे ॿुधंदी ऐं न ई कॾहिं वक़्तु कढी पंहिंजा गीत ॿुधा आहिनि। केतिरे मशहूर गीत ॻाइण वारी गुलूकारा ॿुधायो त माज़ी में मर्द ऐं औरत गुलूकार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं ॿई गीत ॻाईंदा हुआ। अॼुकल्ह टेक्नोलॉजी जी मदद सां गुलूकार हिकु हिकु लाइन ॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे एडिट कयो वेंदो आहे। हिन पुराणे गीतनि जो रिमिक्स ठाहिण जे मामले ते ॻाल्हाईंदे चयो त शुरूआत में मूंखे इहो सभु कुझु तमामु घणो ग़लति लॻो हो ऐं सीनियर माण्हुनि सां असां शिकायत बि कई हुई, तंहिं हूंदे बि हाणे इन्हनि शयुनि जी आदत पइजी वई आहे। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त मुंहिंजो आवाज़ मधो बाला ऐं रीखा लाइ ॾाढो ठहंदो हो, ईअं लॻंदो हो ॼण इहो आवाज़ इन्हनि ॿिन्ही अदाकारनि जो पंहिंजो आवाज़ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।